अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। सिंध सरकार खानगी स्कूलन में सिंधी बोली के लाज़मी करार ॾेई छॾियो। डीजी प्राइवेट स्कूल कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे समूरनि प्राइवेट स्कूलनि जे इंतज़ामिया खे ख़त लिखी छॾियो। तालीमी इदारनि में सिंधी ॿोली खे लाज़मी पढ़ाइण जूं हिदायतूं। समूरन पाकिस्तानियुनि खे हिकु जहिड़ा हक़ ॾियण ते यकीन रखूं था। अक़लियती बिरादरी जे हक़नि जे तहफ़ुज़ ख़ातिर आवाज़ उथारणु घुर्जे। तक़रीरुनि सां न पर अमली कोशिश जे ज़रिए ई बहितरी तरफ़ वधी सघूं था। फर्नी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अक़लियतनि बाबति कन्वेंशन खे ख़िताब। 1973 जो आइन सभिनी शहरियुनि खे बुनियादी हक़ ॾियण जी ज़मानत ॾिए थो। पाकिस्तान ठाहिण में गैर मुस्लिम शख़्सियतुनि बि क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो साथ ॾिनो हो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अक़लियती बिरादरी जे सियासी, समाजी, मुआशी ऐं जमहूरी हक़नि जो दिफ़ा कयो हो। पाकिस्तान अक़लियती बिरादरी लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां जारी कयल पैग़ाम। पीटीआई चेयरमैन इमरान खान जे चीफ ऑफ स्टाफ शहबाज गिल के दौरान पाक फौज के हवाले से बयान ॾियण जो एतराफ़ करे वरितो। संदसि चवण आहे त हुन पार्टी पॉलिसी खां हटी करे बयान न ॾिनो आहे, बयान सोची समझी ॾिनो आहे। अगस्त क़ौम खे ॿुधाईंदासीं त हक़ीक़ी आज़ादी कीअं मल्हाई वेंदी आहे। जॾहिं मुल्क में इंसाफ़ न हूंदो त अरबें रुपयनि जी चोरी कंदड़ ताक़तवर एनआरओ वठी बची वेंदो आहे। ग़रीब वरहे ताईं जेल में सड़ंदो रहंदो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में अक़लियती बिरादरी जे कन्वेंशन खे ख़िताब। संदसि चवण आहे त दीन में का बि ज़बरदस्ती न हूंदी आहे। हू दीन ते हलंदे छोकिरियुनि खे ज़बरदस्ती मुस्लमान बणाइण जी मुखालिफ़त कंदा। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त मुल्की सलामती जे इदारनि जो एहतराम समूरियुनि सियासी पार्टियुनि जे अॻवाननि मथां लागू थींदो आहे। सियासी वेड़ कंहिं ॿिए वक़्त लाइ रखी वञे। इदारनि जो एहतराम सभिनी ते लाज़िम आहे। सुल्ह समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान फॉरेन एजेंट क्लियर थी चुको आहे। चोटी परॾे इदारनि खां गैर क़ानूनी फंड वरिता। मुल्की इदारनि ख़िलाफ़ साज़िश कंदड़ कानून जी पकड़ खां बची न सघंदो। मुल्की इदारनि ख़िलाफ़ नाकारी मुहिम ते पीटीआई कारकुन इमरान खान खां नाराज़ थी विया आहिनि। इमरान खान पंहिंजे चीफ ऑफ स्टाफ खे ज़हरीले मवाद सां भरियल स्क्रिप्ट टीवी ते पढ़ण लाइ हथ में ॾिनो। इमरान खान सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खां आइन शिकनी कराई। कानून जो फाहो इमरान खान जी गिची में पवण वारो आहे। फॉरेन फंडिंग जी चोरी पकड़जण खां पोइ इमरान खान मुल्क टोड़ण ऐं डफेड़ पखेड़ण जी साज़िश करे रहियो आहे। कंहिं जे इशारे ते इहो सभु थी रहियो आहे। उन जी जांच थियणु घुर्जे। डॉक्टर इसरार ऐं हकीम सईद इमरान खे यहूदी एजेंट करार ॾेई चुका आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गीलानी ख़िलाफ़ तोशाखाना जा केस दाख़िल थी सघनि था, पर इमरान खान ख़िलाफ़ केस दाख़िल नथा थियनि। फॉरेन फंडिंग में ॾोही साबित थियण बावजूद इमरान खे सज़ा न ॾिनी। तालिबान खां ॾेजारण जी कोशिश कंदड़ इमरान खान जो असल चेहरो अवाम ॾिसी वरितो आहे। कराची जे शहरियुनि खे बिजली जो ज़ोरदार झटको। बिजली 11 रुपया 10 पैसा फी यूनिट महांगी। नेपरा बिजली जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। वाध जून जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मदद कई वेंदी। नवां अघ रुगो अगस्त ऐं सेप्टेम्बर जे बिलनि ते लागू थींदा। नोटिफिकेशन जारी। IMF जो अञा बि डू मोर जो मुतालबो। वापारियुनि तां फिक्स टैक्स ख़त्म करण खां पोइ ॿियनि शोबनि मां 30 अरब रुपया उगाड़ण लाइ ऑर्डिनेंस जारी करण जो फ़ैसिलो।
ज़रियनि मूजिबि टेक्सटाइल, खंड, सिगरेट ऐं भाण ते वधीक टैक्स लगाया वेंदा। एफबीआर तजवीज़ुनि खे हतमी शक्ल ॾेई छॾी। 24 अगस्त ताईं नवां टैक्स लागू थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि IMF खे मुतमइन करण लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में वाधू टैक्स लगाया पिया वञनि, जंहिंखां पोइ IMF सां LOI मुआहिदे ते सहीन जा इम्कान। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुची वियो। ISPR मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा रॉयल मिलिट्री अकेडमी जे पासिंग आउट परेड में ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कंदो। जनरल कमर जावेद बाजवा बरतानिया जे फौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तानी रुपए में साह पइजी वियो। इंटर बैंक में डॉलर जी क़ीमत में हिक ई ॾींहं में वधीक 5 रुपयनि जी वॾी लाट। अमरीकी डॉलर 216 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बि तेज़ी। 100 इंडेक्स में 154 पॉइंट्स जी वात थी वई। हैदराबाद जे गरीबाबाद वारे इलाइक़े में घर के बाहि लॻण करे फौत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। फौती में पैरामेडिकल एसोसिएशन जनरल सेक्रेटरी जो वालिदा ऐं भेण शामिल। चइनी फौतियुनि जा लाश कराची खां हैदराबाद मुंतकिल। गुज़िरियल ॾींहं रद पचा दौरान चुल्हे मां बाहि लॻण जे वाक़े में 13 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया हुआ। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी मज़ार काइतियाज़ी गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। पाक नेवी जे दस्ते पारां अमरीकी सफ़ीर जी शानदार आजियां कई वई। डोनाल्ड ब्लूम मेहमानवार किताब में पंहिंजा तासुरात लिखिया। डोनाल्ड ब्लूम खे मज़ार जी तारीख़ बाबति आगाही ॾिनी वई। समूरी दुनिया में अज हिंदू बिरादरी पारां भाउ ऐं भेण जे असीम रिश्ते रक्षाबंधन जो ॾियारो मल्हायो वियो। भेनरूं पंहिंजे भाइरनि खे राखी ॿधी दिगी जमात सुख सलामती जूं प्रार्थनाऊं कंदियूं आहिनि ऐं भाइर पंहिंजी भेनरुनि खे संदन रक्षा समेत हर दुख सुख में साथ निभाइण जो वचन ॾींदा आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं सामारो शहर जे क़दीमी मड़ई तारा शोगर स्वामी में रक्षाबंधन जी हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। करोड़ी भरिसां औरत मुबैना तौर आपघात करे छॾियो। मुंहिंजी धीअ खे संदसि मुड़ुस ऐं सोहरे क़तल कयो आहे। औरत मक़सूदा राजपत जे वालिद राशिद राजपत जो इल्ज़ाम।